मोहम्मद शरीफ तूने के गुज़ारिश आहे त पाण खे अॻियां वधो। उन खां पोइ असांजो साबिक़ा ज़िले जो सदर, असांजो साथी, असांजो बुज़ुर्ग, असांजो मुर्शिद सैयद वली बख़्श शाह खे गुज़ारिश आहे त पाण अचनि एज़ाज़ी कुर्सी ते वेहनि। सैयद वली बख़्श शाह। उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि त असांजे पीटीआई ज़िले ठटे जो चेयरमैन, इलेक्शन कमेटी जो साबिक़ा चेयरमैन साईं अहमद ख़ान मेमण खे, हाजी अहमद मेमण खे गुज़ारिश आहे त पाण अचनि। साईं हाजी अहमद मेमण हेठि त कोन्हे हा, हा वेठो आहे, वेठो हकल त करिजे नी। उन खां पोइ भला त ख़ुदि सीनियर नायब सदर पीटीआई ज़िलो ठटो वेहणु खपे मूंखे, पर मूंखे नंढिड़ो कमु चयो वियो आहे, उहो पियो कयां, तंहिं करे मुंहिंजे नाले काई। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि जनरल सेक्रेटरी साईं गुलाम बार त पाण अचनि स्टेज। इन खां पोइ असांजो ज़िले जो साईं महबूब शोभाणी साहब गुज़ारिश आहे त पाण अचे। इन खां पोइ साईं अब्दुल गफूर कलवदी बलोच जो सवेरे रखी कमेटी नओं थोरो लेट थी वियो, पर पइजी वियो आहे, संदन महिरबानी साईं अब्दुल गफूर कलवदी। उन खां पोइ असांजे ज़िले जो प्रेस सेक्रेटरी साईं मोहम्मद अली शरफ खे गुज़ारिश आहे पाण खे। साईं आऊं फोटोग्राफी करे रहियो आहियां अचां थो। उन खां पोइ मुंहिंजे लाइ ताड़ियूं थी वञनि। उन खां पोइ साईं गुलाम रसूल बलोच पाण अचे। गुलाम रसूल बलोच कुर्सी आहे। उन खां पोइ आऊं साईं इर्शाद शाह मरहूम जे वञण खां पोइ साकरे जे उन्हनि दोस्तनि जा हितां शुक्रगुज़ार आहियूं जिन हिन सिस्टम में, हिन प्रोग्राम में, हिन मामले में, हिन बिजनेस जे तंज़ीम ॾिसण में असांजो साथ ॾिनो। ऐं उन सीनियर दोस्त खे गुज़ारिश कंदुसि पाण खे साकरे जो सदर जनरल सेक्रेटरी आहे साईं गुलाम हैदर सचो साहब। साईं गुलाम बाकी जितने भी साईं तेलंगाना जा सदर आहिनि साईं मोहम्मद अली बबर, साईं मोहम्मद समो, साईं गुलाम मुस्तफ़ा ब्रोही, साईं हैदर मुरगुर ऐं बाक़ी घोड़ाबाड़ी जो सदर त हिन साईं सदर थी वियो आहे। उनजे लाइ हींअर नालो कोन थो खणी सघां, पर उतां नालो खणुसि। जनरल सेक्रेटरी असांजो आहे साईं नज़ीर अहमद खुशी साहब। उन खां पोइ साईं वज़ीर राठौर जनरल सेक्रेटरी टकला टाउन ऐं गुलाम मुस्तफ़ा ख़ासि खेती खेती बंदर जो जनरल सेक्रेटरी आहे। ऐं उन खां अलावा असांजे जेके बि उहिदेदार दोस्त हिते आया आहिनि ऐं ख़ुशूसन असांजे पीटीआई तहलके ठटे जो जनरल सेक्रेटरी असांजो साथी साईं इर्शाद शाह जे सिस्टम में असां सां जीअं गॾु हो, जीअं ऐलान कई आख़िर ताईं असां सां गॾु, अॼु बि हुनजी महिरबानियूं आहिनि। ऐं साईं मोहम्मद उस्मान जो शुक्रगुज़ार आहियां ऐं दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त हिकिड़ी कुर्सी रखी ॾियूं साईं मोहम्मद उस्मान सोबरे खे। साईं मोहम्मद उस्मान सोबरे खे कुर्सी रखी ॾिजे। हाँ अरे बापू वेचो अच भला, नज़र त पए कुंड ते। साईं अॻियां अचो साईं। हले हले अॻियां त अचे कुर्सी रखी जी दादा। हाँ नाला